हर गम की तदबीर अली है, कौसर की तफसीर अली है। जन्नत जन्नत कहने वालों, जन्नत जन्नत कहने वालों, जन्नत भी है उनकी गली, और जन्नत भी है उनकी गली। अली 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 दम अली अली, अली 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 दम अली अली। सच्चाई का अंदाजा है, सच्चाई का अंदाजा है, शहर इल्म का दरवाजा है। अली 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 दम दम। सच्चाई का अंदाजा है, शहर इल्म का दरवाजा है, शहर इल्म का दरवाजा है। जो भी चाहो मिल जाएगा, जो भी चाहो मिल जाएगा। ऐसा है दिलदार सखी, ऐसा है दिलदार सखी। अली 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 दम अली अली, अली 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 दम अली अली। नाद अली पढ़ नाद अली, ओ नाद अली, अली नाद अली पढ़ नाद अली। अली 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 दम अली अली, अली 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 दम अली। नाज़रीन असां सां गॾु सरमद हुसैन चांडियो असां सां गॾु टीचर मौजूदु आहे, ऐं जंहिंखां पुछंदासीं त हीउ इदारो जेको आहे उन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि शागिर्दनि जे लाइ, ऐं जेके वालदेन आहिनि असांजे मेयर जो अवाम जेके उन्हनि जो जेके औलाद आहे उहो नशनि जे पुठियां आहे, त उन्हनि खे जेको आहे उहे स्कूल जेको आहे असांजी जेको आहे तहसील में तालक़ीन खुलियो आहे, उन में कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। अचो त साईं सरमद खां पुछूं। जी सर। सर सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां ॼायो असांजी कवरेज ॾियणु। साईं NJV जे अचण सां मुख़्तलिफ़ चेंजिंग्स हाली त इंफ्रास्ट्रक्चर्स जूं आयूं आहिनि चेंजिंग्स तव्हां सभिनी जे साम्हूं मेड़ वासियुनि जे, ऐं हुन सां गॾोगॾु ॿारनि में ज़िम्मेवारियूं, इख़्लाक़, डिसिप्लिन जूं बि चेंजिंग्स आयूं आहिनि। ऐं लॉन्ग टर्म जेका आहे असांजी पॉलिसी त ॿारनि खे हिते हॉस्टल्स, मेस वग़ैरह मुहैया करणु, ऐं तव्हां ॾिसो था त स्पोर्ट्स जो ग्राउंड सॼो ठहे थो, स्पोर्ट्स जूं रांदियूं वग़ैरह थियूं थियूं। ऐं मुस्तक़बिल में बि असांजो इहो ई आहे त ॿार सॼो ॾींहुं स्कूल में गुज़ारनि। उनजे लाइ असां वेझे माज़ी में ॿारनि जे लाइ रेमेडियल क्लासिस हलायासीं। 2-2.5 महीना जेके शागिर्द अकेडमिकली वीक आहिनि उन्हनि खे असां 2 कलाक पढ़ाईंदा हुआसीं, रेमेडियल क्लासिस हलायासीं। ऐं ईंदड़ वक़्त में बि असांजी इहा ई पॉलिसी आहे त स्कूल टाइम खां पोइ रेमेडियल क्लासिस वीक जेके शागिर्द आहिनि उन्हनि लाइ, ऐं जेके सुठा शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ वरी अचीवर्स बैच नाले सां हिकिड़ी बैच शुरू कंदासीं। सर ही स्कूल जेको आहे असांजे लाइ मेहर वासियुनि जे लाइ हिकिड़ी नेमत आहे, पर असांजी यंग जनरेशन जेका आहे उहा नशे जहिड़ी लानत जे पुठियां आहिनि, त उनजे लाइ छा चवंदो? ऐं असांजो इहो ई अर्ज़ु आहे ख़ासि करे वालिदीन खे त उहे ज़िम्मेवारी खणनि, हिन स्कूल खे, हिन इदारे खे ओन कनि, ऐं ॿारनि जी थोरी जांच वठनि, सार संभाल हलाइनि। ईअं न कनि त सुबुह हलिया वञनि वरी मोटंदा त वरी सुम्ही था पवनि। ॿारनि जी ज़िम्मेवारी खणनि, असां सां टच में रहनि, ॿारनि खे जेतिरो टाइम थी सघे उहे स्कूल में छॾनि त इन्हनि शयुनि खां बची सघिजे थो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हां हिकिड़ो अहिड़ो इदारो खणी आया आहियो असांजी तहसील में, तहसील ज़िलो डिवीज़न में ऐं ज़िलनि में अहिड़ियूं तालीमी इदारा खुलंदा आहिनि। अलाह साईं जी महिरबानी आहे, मेड़ वासियुनि ते अहिड़ो इदारो मिलियो आहे, ऐं असां बि वालिदेन खे चवंदासीं त पंहिंजे औलाद खे हेॾी अचनि, हेॾी मोकिलनि, छो जो उन्हनि जो औलाद अधु मिनट त असांजी सिर मवाली नशे 13 सालनि खां वठी शुरू था थियनि, त चऊं था त अहिड़ी नेमत हिते वञी आला उहिदनि खे पुछंदा त ॿाहिरि मुल्क हलिया वेंदा, हिते पढ़नि। वॾी महिरबानी। माना इहो प्रोग्राम बि आहे त जेके ॿार हितां पढ़ी निकिरंदा न त वरी उन्हनि खे जेको आहे
सारे नहीं मुक्त हाँ, बिल्कुल, बिल्कुल। बाकी एनजीओ या बाहर जो वॾा वो क्या है वॾा वो क्या है वॾा त मेड़ जे आवाम जे पास पाणी तूफ़ाननि खां मुक़ाबिलो कयो पर मंशा सां मुक़ाबिलो नथा करे शायदि मंशा उन्हनि खां थोर आहे वधीक माफ़िया आहे उधर पुलिस केॾा छापा आहिनि अलाए केतिरा पकड़े चालान करे थी छॾे वरी कोर्ट में आज़ाद थी डबल माफ़िया क्रॉस का भी नहीं अलाह जो ख़ैर पवंदो रब जो ख़ैर पवंदो